अकाउंट के सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। क़ौमी शहीद जेको सॼी ज़िंदगी क़ौमी तहरीक खे अर्पियईं, वो क़ौमी शहीद महान शहीद शहीद अरशद रांझाणी जी हिमायत में हींअर मोरो प्रेस क्लब ते एहतजाज जेको थी रहियो आहे। असां इहो एहतजाज दुनिया जे आलमी ज़मीरनि, दुनिया जे मुहज़ब मुल्कनि, अमेरिका, रूस, बर्तानिया जेके पाण खे इंसानियत जा हक़नि जा अलमबरदार सम्झनि था, छा ही सॼी सिंध कराची खां कश्मीर, कारूंझर खां कींझर ताईं सरापा एहतजाज बणिजी वई आहे। सिंध जो रूह अॼु तड़पी रहियो आहे। कराची सिंध जे तख्तगाह ते अॼु धारिया ओपरा असांजे नौजवान गभरू खे मारे रोड ते उछलाइनि पिया। छा उन्हनि खे ई कत्लेआम नज़र नथो अचे? असां दुनिया जे आलमी ज़मीरनि खे अपील था कयूं ऐं मुतालबो था कयूं त सिंधियुनि जो कत्लेआम, सिंध मां क़ौमी कारकुन खमचण ऐं उन्हनि जा चिचड़ लाश ॾियण रोज़ मामूल बणिजी चुका आहिनि। तव्हां ॾिसो, जीअं जानवर खे सीर विझबी आहे ऐं उन जे केर बि वेझो अचण न ॾिनो वेंदो आहे, उहो तसलसल शहीद अरशद रांझाणीअ जो तसलसल साॻियो ई तसलसल आहे। असां ही एहतजाज हुक्मराननि खे नथा ॾसियूं, न ई हुक्मराननि खे ॿुधायूं था। असां ही सिंधी क़ौम जेकी हज़ारे सालनि जो क़ौमी तशख़ुस रखंदड़ मुहज़ब क़ौम आहियूं। असां दुनिया खे ओघड़ ढकी, असां दुनिया खे इल्मु ॾिनो, असां दुनिया खे तहज़ीब ॾिनी। अॼु उन सिंधी समाज सां, सिंधी क़ौम सां ही वहशत, ही बर्बरियत, ही नाहक, ही ॾाढ, ही 71 सालनि खां थिए पियो। कश्मीर जो राग आला पींदड़ बंगालियुनि सां कहिड़ो तव्हां ज़ुल्म कयो, पश्तूननि सां कहिड़ो ज़ुल्म कयो, अॼु बलोचनि सां तव्हां कहिड़ो ज़ुल्म कयो। तव्हां पाकिस्तान जे बानीअ जो फोटू त ऑफिसुनि में रखो था, पर उन जे कानून जी अमलदारी कॾहिं कंदो? तव्हांखे का इख्तियार ॾिना आहिनि त सिंधियुनि जो क़ौमी तशख़ुस, क़ौमी दौलत लुटे ऐं पंजाब साम्राज खे नवाज़ो। असीं ही एहतजाज सिंधी क़ौम जे आॾो रखूं था ऐं उन हारी मज़दूर बोरियत नौजवान सिंध जे शऊर जे आॾो रखूं था त हे ख़ुदारा, अॼु 71 सालनि खां असां सां ॾाढ, बर्बरियत, जबर, ज़ुल्म ऐं ग़ुलामीअ जी त अखियुनि ते चाढ़िया विया आहिनि। असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे, असांखे पंहिंजी धरतीअ ते बाख्तियार छॾियो वञे। असां 1940 जी करारदाद में हिन मुल्क में रज़ाकाराना तौर हिन मुल्क में फाईअ जो फंदो विधो, पर असां सां बदकिस्मतीअ सां असांखे पंहिंजी धरतीअ ते ई बेगानो यतीम करे, लावारिस करे अॼु धारिया असांखे मारनि था। असां शहीद अरशद रांझाणीअ जे क़ातिल रहीम शाह खे इहो ॿुधाइण चाहियूं था त असीं हिकु मुनज़म मुतहद क़ौम आहियूं। असां सूफ़ियज़म जो परोकार आहियूं। असीं कॾहिं बि तशद्दुद वारी राह न वरिती आहे। असीं